वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। प्यारी साध संगत जी, जीअं त असीं पहिरियों वीडियो अपलोड करे चुका आहियूं जंहिंमें असीं गुरुमुखी अखर जो अधु पटी करे चुका आहियूं। अॼु असीं रहियल पटी हिन वीडियो में कंप्लीट कंदासीं। असांजी वेनती आहे त असीं महिनत करे सिंधी ॿोली में गुरुमुखी पंजाबी सेखारे रहिया आहियूं। महिरबानी करे हिन वीडियो खे ज़रूरु शेयर ऐं सब्सक्राइब कजो। अगरि कुझु सम्झ में न अचे त कमेंट बॉक्स में मैसेज कजो जीअं असीं इन खां बहितर वीडियो ठाहे सघूं। अचो त अॼु जो लेसन स्टार्ट कयूं। टाकण 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 आओ आओ आओ। तव्हां बि असां सां गॾु हिन जो उच्चारण कयो। आओ आओ। उड़ो 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 उड़ो। ततो 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 ततो। रारो 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 रारो। जज्जो 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 जज्जो। इयड़ी 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 इयड़ी। नन्नू नन्नू नन्नू। राणी 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 राणी। गहगो 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 गहगो। गंगू 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 गंगू। शशो शशो शशो। खखो 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 खखो। गगो 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 गगो। ज़ज़ो 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 ज़ज़ो। फफो 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 फफो। ॼॼो 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 ॼॼो। घगो 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 घगो। डडो 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 डडो। अॼु असां पूरी पटी कंप्लीट कई आहे। मां तव्हांखे स्टार्टिंग खां वरी पटी पढ़ायां थी। ससो मम्मू राड़ो कग्गो हाओ कक्को भब्बो जहजो डडो लाकण चचो दद्दो डड्डो फफो ञञू पप्पो दहदो खखो ठथो ययो छछो ठठो बब्बो वावो टाकण आओ उड़ो ततो रारो जज्जो इयड़ी नन्नू राणी गहगो गंगू शशो। खखो घगो ज़ज़ो फफो ॼॼो गगो डडो। असांजी उमेदु आहे त तव्हांखे इहो वीडियो पटी अची वई हूंदी पढ़णु। ऐं सुभाणे खां असीं पंजाबी में पटी जो उच्चारण करणु सेखारींदासीं।
वाहिगुरू जी का खालसा वाहिगुरू जी की